ओम शांति। अॼु मुंहिंजे तारीख़ 11/10/2023 मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार। ये पढ़ाई ॾाढी सुस्ती ऐं सहज आहे। पद जो आधार ग़रीबी व साहूकारी ते न आहे, पढ़ाई ते आहे। इन करे पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियो। प्रश्न: ज्ञानी तू आत्मा जो पहिरियों लक्षण कहिड़ो आहे? उत्तर: उहो सभिनि सां गॾु अति मिठो व्यवहार कंदा, कंहिंसां दोस्ती कंहिंसां दुश्मनी रखण। ये ज्ञानी तू आत्मा जो लक्षण न आहे। बाप जी श्रीमत आहे, ॿार अति मिठा ठहो। प्रैक्टिस करो। मां आत्मा हिन शरीर खे हलायां थी। हाणे मूंखे घर वञिणो आहे। गीता: तू प्यार जो सागर आहे। ओम शांति। ॿार कंहिंजी महिमा ॿुधी। निराकार बेहद जे बाप जी, वो ज्ञान जो सागर ऊच ते ऊच आहे। उन्हनि खे ऊच ते ऊच बाप चइबो आहे। परम शिक्षक अर्थात ज्ञान जो सागर बि चइबो आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो इहा महिमा असांजे बाप जी आहे, तंहिं द्वारा असां ॿारनि जी उहा ई अवस्था थियणी आहे। उहो वॾे ते वॾो बाप आहे, कोई साधु सन्यासी त न आहे न, इहे त बेहद जो बाप निराकार परम पिता परमात्मा आहे। तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे कि उहो असांजो बेहद जो माता पिता आहे, पति आदि सभु आहे। पोइ बि उहो नशो स्थाई न रहंदो आहे। ये बेहद जो असांजो माता पिता आहे। शिव पति भी है ना असांजो, शिव पति भी असांजो। ये सब सर्व संबंधी हुआ है। पोइ बि उहो नशो स्थाई छो न रहंदो आहे। घड़ी घड़ी ॿारनि खे भूलजी वेंदो आहे। ये त ऊच ते ऊच ऐं अति मिठे ते मिठो बाप आहिनि, जेके सभी यदकल्प यादि कंदा आहिनि। लक्ष्मी नारायण खे एतिरो यादि न कंदा आहिनि। भक्तनि जो भगवान हिकु ई निराकार आहिनि। उन्हनि खे सभु यादि कंदा आहिनि। पर कोई लक्ष्मी नारायण खे, कोई गणेश आदि खे मञण वारा हूंदा, पोइ बि मुख सां निकिरंदो हे भगवान शब्द ई निकिरंदो आहे न। हे परमात्मा अक्षर जरूर सभिनि जे मुख सां निकिरंदो। आत्मा उन्हनि खे यादि कंदी आहे। जिस्मानी भगत जिस्मानी चीज की यादि कंदा आहिनि, त बि आत्मा एतिरी पिता व्रता आहे जो पंहिंजे बाप खे जरूर यादि करे। मतलब कंहिंजो बि नाम रूप में भगवान खे विहारदा आहिनि, लेकिन त बि आत्मा एॾो पिता व्रता आहे जो पंहिंजे बाप खे जरूर यादि कंदी आहे न। दुख में जब आवाज निकिरंदो आहे हे परमात्मा, ये जरूर सम्झंदा आहिनि कि वो परमात्मा निराकार आहे, परंतु हुनजो महत्व न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां महत्व खे ॼाणंदा आहियो न कि उहा असांजे सम्मुख आहिनि। उहा आहिनि स्वर्ग जो रचयिता। असांखे सम्मुख पढ़ाईंदा आहिनि शिव बाबा। इहा हिकु ई पढ़ाई आहे न। उहा आहे जिस्मानी पढ़ाइयूं त भिन्न भिन्न प्रकार जी थींदियूं आहिनि। कोई जो मन पढ़ाई में न लॻंदो आहे त छॾे बि ॾींदा आहिनि। हिते हिन पढ़ाई में पैसा आदि जी कोई ॻाल्हि न आहे। उहा गवर्नमेंट भी गरीबन खे फ्री में पढ़ाईंदी आहे न। हिते त इहा आहे मुफ्त में पढ़ाई, फी कुछ भी न लगती है। बाप खे गरीब निवास चइबो आहे न। बाबा चवंदा उन पढ़ाई में त केॾो ख़र्चो आहे ऐं कुछ फ़ाइदो भी एॾो न थींदो आहे। लेकिन हिते त ॾिसो कैरेक्टर त न सुधरदा आहिनि न, जीवन त न ठहींदो आहे न, स्वर्ग जी राजा ई पद त न मिली सघंदो आहे न उन पढ़ाई खां। हिते त बाबा असांखे राजा ई पद था ॾियनि। बाप खे गरीब निवास चइबो आहे न, गरीब ई पढ़ंदा आहिनि। इहा ॾाढी सहज ऐं सुठी पढ़ाई आहे बाबा चवनि। मनुष्य पंहिंजे खे इंश्योर भी कंदा आहिनि। हिते बि तव्हां इंश्योर कंदा आहियो न, चईंदा आहियो बाबा असां स्वर्ग में 21 जन्मनि जो एवजो, चईंदा आहिनि बाबा तव्हां असांखे स्वर्ग में 21 जन्मनि जो एवजो ॾींदव। भक्ति मार्ग में ईअं न चईंदा आहिनि कि हे परम पिता परमात्मा असांखे 21 जन्मनि जे लाइ वरितो ॾियो। बाबा चईंदा आहिनि इहा तव्हां हाणे ॼाणंदा, असां डायरेक्ट पंहिंजे खे इंश्योर कंदा आहियूं शिव बाबा वटि। इहे त हमेशा चईंदा आहिनि फल ॾियण वारो ईश्वर आहे।
सभिन खे ईश्वरी ॾींदा आहिनि। भल कोई बि साधु संत अथवा रिद्धि सिद्धि वारो हुजे, ॾियण वारो सभिन खे ईश्वरी आहे। आत्मा चईंदी आहे ॾियण वारो ईश्वर आहे। दान पुण्य आदि कंदा आहिनि पोइ बि हुनजो फल ॾियण वारो ईश्वरी आहे। छो जी तव्हांखे कुझु चीज खपे, कुझु ग़रीबी आहे, कुझु चीज खपे, तव्हां त भॻवान खां घुरंदा आहियो न, त भॻवान कंहिं द्वारा बि तव्हांखे दान ॾियारंदो, कुझु बि कंदो त हुन माण्हू त थोड़ी हुन माण्हू तव्हांखे ॾिने, लेकिन भॻवान हुनखे फल ॾींदो। दान पुण्य आदि जो बि कंदव पोइ बि हुनजो फल बाबा ई ॾींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि भल बि कोई बि साधु संत आदि रिद्धि सिद्धि वारो हूंदो, ॾियण वारो सभिनि खे ईश्वरी आहे। छो जी दुख जल्दी ईंदो आहे, कोई चीज खपंदी आहे त माण्हू ईश्वर खे ई यादि कंदा आहिनि। हुन समय साधु संत सन्यासी थोड़ी यादि ईंदो आहे। त बाबा ई सभिनि खे ॾियण वारो आहे। बाबा ई जेको दान पुण्य कंदा आहिनि हुननि खे फल ॾियण वारो बि बाबा ई आहे। हिन पढ़ाई में कोई ख़र्चो न आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि ग़रीबनि जो बि एतिरो ई इंश्योर थींदो आहे। साहूकार लख कंदा त हुननि खे लख मिलंदो, गरीब 1 रुपयो कंदो, साहूकार 5000 कंदा त बि एवजो ॿिन्हिनि खे इक्वली मिलंदो आहे। ग़रीबनि जे लाइ ॾाढो सहज आहे न, कोई फी न लगती है। गरीब अथवा साहूकार ॿई बाप खां ई वरसो पाइण जा हक़दार आहे। सॼो मदार पढ़ाई ते आहे न। गरीब पढ़ाई पढ़ंदा आहिनि त उन्हनि खे पद साहूकारनि खां बि ऊच मिली वेंदो आहे। पढ़ाई कमाई आहे, वॾी सस्ती ऐं सहज पढ़ाई आहे। सिर्फ़ हिन मनुष्य सृष्टि जार जे आदि मध्य अंत खे ॼाणनि, जेके कोई भी मनुष्य मात्र न ॼाणंदो। कि कोई आत्मा परमात्मा टिनी लोकन टिनी कालन जे बारे में ज्ञान आहे। केॾी ऊंची पढ़ाई आहे, लेकिन सस्ती ऐं सहज आहे, जेके कोई मनुष्य मात्र न ॼाणंदो आहे। त्रिकालदर्शी कोई थी न सघंदो आहे। सभु चई ॾींदा आहिनि बेअंत आहे। सम्झंदा आहिनि मनुष्य सृष्टि जो बीज परमात्मा आहे। ये उल्टो झाड़ आहे न। पोइ बि चई ॾींदा आहिनि असां यथार्थ रीति न ॼाणंदा आहियूं। बरोबर यथार्थ त बाप ई अची करे ॿुधाईंदा न, जो नॉलेजफुल आहे। सॼो मदार तव्हां ॿारनि जी पढ़ाई ते आहे। हाणे तव्हां नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहियो। तव्हां आहियो मास्टर ज्ञान जो सागर। असां बाबा असांखे ज्ञान ॾेई ॾेई करे पाण जहिड़ो मास्टर ज्ञान सागर ठाहिनि था न। सभु हिकु जहिड़ा त न हूंदा न। कोई वॾी नदी हूंदी, कोई नंढी नदी हूंदी। पढ़दा सभु पंहिंजे पंहिंजे पुरुषार्थ अनुसार आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहो बेहद जो बाप आहे, हुनजो ठही करे हुनजी श्रीमत ते हलणो आहे। कोई जे लाइ चइबो आहे इहो वीचारो परवश आहे, माया जे वश थी करे उल्टी मत ते हलंदा आहिनि। श्रीमत भगवान वाच्य आहिनि, जंहिंसां श्रेष्ठ श्रेष्ठ देवी देवता ठहींदा आहिनि। सभु पहिरियों निश्चय थी, जॾहिं पहिरियों निश्चय थी वञे तॾहिं शिव बाबा सां मिलणो आहे। बाबा समझी वेंदा आहिनि इन्हनि खे यथार्थ निश्चय न आहे। आत्माउनि जो बाप हिकु ई आहे, इहे त सम्झंदा आहियो, परंतु उहे हिन में अची करे वरसो था ॾियनि। पहिरियों त बाबा में निश्चय हुजणो खपे, बाबा जे कार्य में निश्चय हुजणो खपे। ईअं ई अगरि असां बाबा सां मिलण मधुबन वेंदासीं त कोई फ़ाइदो न आहे। ईअं ई पोइ त घुमी फिरी करे हली ईंदा, बसि उतां जो वातावरण जो बसि सुठो आहे ईअं करे ईंदा। लेकिन उते छोजी बाबा चईंदा आहिनि न हाणे साकार मधुबन न आहे, अव्यक्त मधुबन आहे। त हाणे जंहिंजी अव्यक्त स्थिति में स्थित हूंदा, जेका जेका शिव बाबा जे मथां निश्चय हूंदा, उन्हनि सां अञा बि बाप दादा अव्यक्त रूप में मिलन मनाईंदा आहिनि। बाबा सम्झी वेंदा आहिनि कि हिननि जो यथार्थ निश्चय न आहे। आत्माउनि जो बाप त हिकु ई आहे, इहे त सम्झंदा आहियो, परंतु उहे हिननि में अची करे असांखे वरसो था ॾियनि। इहे निश्चय वेहण ॾाढो मुश्किल आहे। जॾहिं इहे बुद्धि में वेह ऐं लिखी करे ॾे तॾहिं बाबा वटि लिखित में अचणो खपे। सम्झंदा इहे त बरोबर ठीकु आहे, पोइ बाबा सम्झंदा इहे त बरोबर ठीकु था चवनि, त बाबा चवंदा आहिनि
कि बरोबर ये त ठीक था चवन कि हाँ इन्हनि खे निश्चय आहे। एतिरो समय जो सम्झंदा आहिनि त सो रॉन्ग। एॾो समय अगर सम्झंदा आया माण्हू भगवान ये त रॉन्ग। ईश्वर सर्वव्यापी थोड़ी आहे, उहो त बेहद जो बाप आहे न। बरोबर भारत के कल्प कल्प संगम ते बेहद जे भाव द्वारा वरतो मिलंदो आहे न। संगम ते ऐं हिन समय ही मिलियो हुयो, हाणे वरी मिले थो। इहो लिखणो आहे, जेके निश्चय थी वेंदा न, निश्चय पत्र लिखवाईंदा आहिनि, हुन निश्चय पत्र में ही लिखणो आहे। बरोबर बाप संगम ते ही ईंदा आहिनि। बाप बीके जे द्वारा स्वर्ग जी रचना रचनि था। यह निश्चय करणो आहे। बाबा चवनि था जॾहिं लिखी करे ॾे तॾहिं हुन ते सम्झाए सघे। तव्हां कंहिं वटि ईंदा आहियो, छा वठण आया आहियो? बाबा चवनि था तव्हां कंहिं वटि ईंदा आहियो, छा वठण आया आहियो? इहा बुद्धि में सम्झ हुजे त बाबा सां मिलो त फ़ाइदो आहे। न त रोज रोज असां अगर अमृत वेलो करूं था, मुरली ॿुधूं था, मधुबन वञूं था, सेंटर वञूं था, त कोई फ़ाइदो न आहे। जेसिताईं असांखे सम्झ न ईंदी कि असां कंहिं वटि आया आहियूं ऐं असांखे छा प्राप्ति थींदी। ईश्वर जो रूप त निराकार आहे न। ईश्वर जो रूप न ॼाणण जे कारण ब्रह्म मां तत्व चई छॾींदा आहिनि। ॿारनि खे सम्झाइबो आहे, उहो त बिंदी आहे न। इहा ॻाल्हि कंहिंजी बुद्धि में न वेंदी आहे कि परमात्मा हिकु बिंदी आहे। आत्मा जे लाइ चईंदा आहिनि चमकदो सितारो भ्रुकुटी जे विच में। वो नंढी सी चीज आहे न, त वीचार करणो आहे पाठधारी केरु आहे। एतिरी नंढी आत्मा में केतिरो अविनाशी पाठ नूंदल आहे न। इन्हनि ॻाल्हियुनि में जॾहिं कोई दीप वञे तॾहिं उन्हनि खे सम्झाए। इन्हनि ॻाल्हियुनि में जॾहिं कोई दीप वञे तॾहिं उन्हनि खे सुठी रीति सम्झाए सघंदा, उहो बि सम्झी सघंदा। सम्झाइणो तव्हांजी आत्मा चईंदी आहे असां 84 जन्म वरिता आहिनि। उहो सॼो पाठ नंढी सी आत्मा में मर्ज आहे, जो पोइ इमर्ज थींदो वेंदो आहे। जीअं धागो हिकु में पूरो लपेटे, कैसेट में रील लपेटी आहे न, त उहो टेप में विझो ऐं उहा वॼंदी रहंदी आहे, रील घुमंदी रहंदी आहे। हीअं असांजो शरीर बि आहे न टेप आहे। इन आत्मा में रील भरल आहे, ये कैसेट आहे। असांजी जॾहिं आत्मा इन शरीर में ईंदी आहे न त रील घुमण शुरू थी वेंदी आहे। त बाबा चवनि था तव्हांजी आत्मा चईंदी आहे असां 84 जन्म वरिता आहिनि। सॼो पाठ हिन नंढी सी बिंदी रूप आत्मा में मर्ज आहे, पोइ इमर्ज थींदो वेंदो आहे। हिन ॻाल्हि में मनुष्य वंडर खाईंदा आहिनि। ये ॻाल्हि त कोई सम्झंदा न आहिनि। 84 जन्म असांजा रिपीट थींदा आहिनि। इहा ठहियल हिकु ड्रामो आहे। बाबा चवनि था 84 जन्म असांजी आत्मा में जो पार्ट आहे जो रिपीट थींदो वेंदो आहे। ये ठहियल हिकु ड्रामा आहे। आत्मा में कीअं पार्ट नूंदल आहे ॿुधी करे मनुष्य वंडर खाईंदा आहिनि। बरोबर मां आत्मा चईंदी आहियां असां आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियूं। इहे असांजो पार्ट नूंदल आहे न, जो ड्रामा अनुसार रिपीट थींदो ई रहंदो आहे। ये ॻाल्हियूं कमज़ोर बुद्धि वारा कॾहिं धारण न करे सघनि। इहे सिमरन करणो। असां 84 जन्म वठी पाठ वॼाईंदा आहियूं, शरीर धारण कंदा आहियूं। जॾहिं इहो सिमरन हलंदो रहे तॾहिं चओ इहो पूरो त्रिकालदर्शी आहे। ऐं ॿियनि खे त्रिकालदर्शी ठाहिण जो पुरुषार्थ बि कंदा रहंदा। सम्झाइण जी बि ॿारनि में हिम्मत खपे। अंधनि जी लाठी तई निंड सां सुजाग करणो। अंधनि जी लाठी ठही निंड सां सुजाग करणो आहे। जाग सजनियूं जाग। हाणे नई दुनिया स्थापना थींदी आहे न, पुराणी दुनिया जो विनाश थिए थो। तव्हां त्रिमूर्ति ब्रह्मा विष्णु शंकर नाम न ॿुधो आहे।
ब्रह्मा द्वारा स्थापना थींदी आहे। इहा सभु ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि। अकेलो ब्रह्मा त न आहिनि, प्रजापिता ब्रह्मा सां गॾु जरूर ब्रह्मा कुमार कुमारियूं हूंदियूं। इन्हनि जो बाप भी जरूर हूंदो न, जो इन्हनि खे सिखलाइण वारो आहे। इन ब्रह्मा खे त ज्ञान सागर न थींदसि। न ब्रह्मा जे हथ में शास्त्र ॾेखारींदा, परंतु परमपिता परमात्मा इन्हनि में अची करे इन्हनि द्वारा सभी वेद शास्त्रनि जो सार ॿुधाईंदा आहिनि। बाबा चवंदा ब्रह्मा जे हथ में जो शास्त्र ॾेखारींदा आहिनि, जो अर्थ आहे कि ब्रह्मा शिव बाबा ब्रह्मा वध शरीर में अची करे सभी वेद शास्त्रनि जो सार ॿुधाईंदा आहिनि। ब्रह्मा शास्त्रनि जो सार न ॿुधाईंदो, उहो काथां खां सिखे। उन्हनि जो कोई बि बाप गुरु न हूंदो। उन्हनि जो कोई बाप गुरु त जरूर हूंदो न, शिव बाबा जो न हूंदो, ब्रह्मा बाबा जो त आहे न। प्रजापिता त जरूर मनुष्य ई हूंदो न, हिते ई हूंदो। इहे ठहरियो प्रजा खे रचण वारो, उनजो क्रिएटर ज्ञान सागर। उन्हनि खे क्रिएटर नॉलेजफुल ज्ञान सागर न चई सघंदा आहियूं। प्रजापिता ब्रह्मा त मनुष्य ई हूंदो ऐं हिते ई हूंदो। उहो ठहरियो प्रजा खे रचण वारो। ब्रह्मा बाबा खे क्रिएटर ज्ञान सागर नॉलेजफुल न चई सघंदासीं। ज्ञान सागर त परमपिता परमात्मा आहे न। उहे अची करे प्रजापिता ब्रह्मा द्वारा पढ़ाईंदा आहिनि। असांखे ज्ञान जो कलश, इनखे ज्ञान जो कलश चइबो आहे। ज्ञान उहे अची करे ब्रह्मा द्वारा असांखे पढ़ाईंदा आहिनि। त ब्रह्मा बाबा छा थी विया? ज्ञान जा कलश थी विया। ये सॼो मदार धारणा ते आहे। जेतिरो धारणा थींदी ओतिरो असांजे ज्ञान बुद्धि रूपी कलश में भरजंदो वेंदो। इंश्योर करो न करो, इहे तव्हांजे मथां आहे। बाबा त ॾाढी सुठी रीति इंश्योर कंदा आहिनि। इंश्योरेंस मैग्नेट आहे न। भक्ति मार्ग में भी ज्ञान मार्ग में भी बाबा सभिनि जो इंश्योर कंदा रहंदा आहिनि। तव्हां करो न करो, ये तव्हांजी मर्ज़ी। बाबा त सभिनि खां वॾो इंश्योरेंस मैग्नेट आहे न। बाप खे सभी आत्मायूं भक्ति मार्ग में यादि कंदियूं आहिनि कि बाबा असांखे दुखनि सां छुड़ायो। बाबा वरसो ॾींदो, या त शांति धाम में मोकिले छॾंदो या सुख धाम में मोकिले छॾंदो। बाबा खे सभी भक्ति मार्ग में यादि कंदा आहिनि कि बाबा अची करे दुखनि सां छुड़ाए। बाबा वरसो ॾींदा आहिनि या त शांति धाम जो या त सुख धाम में भेजी ॾींदा आहिनि। जेके शांति जो वरसो मिलणो आहे त कल्प वो शांति जो वरसो ई वठंदा। तव्हां हाणे पुरुषार्थ करो त सुख जे वरसे जे लाइ। इन में पढ़णो पोइ पढ़ाइणो भी आहे। जीअं बाप मिठे ते मिठो आहे, उहो हुनजी रचना भी मिठे ते मिठी आहे न। स्वर्ग केतिरो मिठो आहे न। स्वर्ग जो नाम त सभु मुख सां वठंदा आहिनि न। कोई बि मर्दो आहे त चवंदा आहिनि स्वर्गवासी थियो, त जरूर नर्क में हुयो न। हाणे स्वर्ग में वियो, वेंदो त न आहे त बि चवंदा आहिनि तव्हांखे लिखणो खपे जरूर हेल में हुयो। ये हेल आहे। पोइ उन्हनि खे हिते मंगाए करे खिलाइण जी कोशिश छो कंदा आहियो? पित्र सॾु कंदा आहिनि, आत्माउनि खे सॾु कंदा आहिनि। इहा आहे पित्रनि खे सॾु करणु। कि आत्मा खे सॾु करणु अर्थात पित्रनि खे सॾु करणु मतलब पंहिंजे पूर्वजनि जी आत्माउनि खे यादि कंदा आहिनि। हाणे चवनि था उहा आत्मा स्वर्ग में हली वई त हुनखे नर्क जी दुनिया, मतलब असां नर्क में आहियूं त नर्क जी दुनिया में सॾु करे पोइ हुनखे नर्क जो भोजन छो था खाराइनि? स्वर्ग में हुनखे सुखी रहन ॾियो न। त बाबा चवंदा आहिनि त तव्हां पोइ सभी पित्रनि जे बाप खे सॾु कंदा आहियो। उहो पंहिंजे पूर्वजनि खे, असां सभिनि जे पित्रनि जे बाप खे सॾु कंदा आहियूं। सभी आत्माउनि जो बाप बि असांखे पढ़ाए कंदा। तव्हां केतिरी गुप्त सेना आहियो न, शिव शक्ति सेना आहियो न। शिव त निराकार आहे न। तव्हां शक्तियूं आहियो, हुन जा ॿार। शक्ति आत्मा में ईंदी आहे। मनुष्य जिस्मानी शक्ति दिखलाईंदा आहिनि, तव्हां रूहानी शक्ति दिखलाईंदा आहियो।
मनुष्य जिस्मानी शक्ति दिखलाईंदा आहिनि, असां रूहानी शक्ति दिखलाईंदा आहियूं। तव्हांजो ये योग बल आहे, योग रखण सां तव्हांजी आत्मा पवित्र थी वेंदी आहे न बाबा चवनि था। आत्मा में जौहर ईंदो वेंदो, तव्हां में मम्मा जी ज्ञान तलवार सभिनि खां तिखी आहे। मम्मा जी ज्ञान तलवार सभिनि खां तिखी आहे। ये कोई स्थूल कटारी व तलवार जी ॻाल्हि न आहे। आत्मा खे सम्झ आहे कि मुंहिंजे में ज्ञान शंख ध्वनि करण जी सुठी ताक़त आहे। असां शंख ध्वनि करे सघंदा आहियूं। कोई चईंदो आहे मां शंख ध्वनि न करे सघंदो आहे। बाप चईंदो आहे ज्ञान जी शंख ध्वनि करण वारा मूंखे अति प्रिय आहे। तो सम्झ सां धारणा करे जेका शंख ध्वनि कंदा आहिनि न, उहा बाबा खे अति प्रिय आत्मायूं लॻंदी आहिनि। मुंहिंजो परिचय बि ज्ञान सां ॾींदा न, बेहद जे बाप खे यादि करो। ये ज्ञान ॾिनो आहे न, बाप खे यादि करण, हिन में मुख सां कुझु ॻाल्हाइणो न आहे, अंदर में सम्झो आहे। बाप असांखे नॉलेज ॾियनि था न। बाप चईंदा आहिनि तव्हांखे हाणे सभिनि खे हाणे वापसि हलणो आहे। मूंखे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा। भॻवान वाच्य आहे न, मन मना भव। त ज़रूर उहो निराकार हूंदो न। साकार कीअं चईंदा मूंखे यादि करो, निराकारी चईंदा न हे आत्मायूं मूंखे यादि करो, मां तव्हांजो बाप आहियां न। मूंखे यादि कंदा त अंतमती सुगति थी वेंदी। तव्हां आत्मायूं न शरीर द्वारा चईंदा आहियो कि जीव जी आत्मा पंहिंजे बाप खे यादि कंदी आहे। बाप बि आत्माउनि खे चईंदा आहिनि मन मना भव। तव्हां आत्माउनि खे असां वटि ई अचिणो आहे न, देही अभिमानी ठहिणो आहे। छो जे हाणे सभिनि आत्माउनि खे बाबा वटि अचिणो आहे, त सभिनि आत्माउनि खे देही अभिमानी थियणो आहे न। सुठी रीति सां प्रैक्टिस करणी आहे। मां आत्माउनि शरीर खे हलाइण वारी आहियां। हाणे मूंखे वापसि बाप वटि वञिणो आहे न। बाप चईंदा आहिनि हलदे फिरदे उड़दे मूंखे यादि करो। जो शांती फैलाईंदा आहिनि उहो पंहिंजो उन्हनि जो पद ऊंच हूंदो आहे, ऐं जो अशांति फैलाईंदा आहिनि उन्हनि जो पद भ्रष्ट थी वेंदो आहे। जो वार उड़दे वेंदे खाईंदे पीअंदे मूंखे यादि कंदा आहिनि, विश्व में शांती फैलाईंदा आहिनि, उन्हनि जो पद ॾाढो ऊंच हूंदो आहे। ऐं जेका ॿार अशांति फैलाईंदा आहिनि उन्हनि जो पद भ्रष्ट थी वेंदो आहे। इन में ॾाढो ॾाढो मिठो ठहिणो आहे। गीत बि आहे न, केतिरो मिठो केतिरो प्यारो शिव भोलो भगवान आहे न असांजो। तव्हां बि उन्हनि जा ॿार भुला आहियो न। बाप असां बि उन्हनि जा ॿार भुला आहियूं न। फर्स्ट क्लास रास्तो ॿुधाईंदा आहियूं कि बाप खे यादि करो त स्वर्ग जो मालिक ठही वेंदो। ॿियो कोई ईअं सौदो ॾेई न सघे। त बाप खे ॾाढो प्यार सां यादि करिणो आहे। इन्हनि सां एतिरो सुख मिलंदो आहे, जंहिंसां एतिरो सुख मिलंदो आहे उनखे यादि करिणो पए न। पतित उन्हनि खे यादि कंदा आहिनि। पतित पावन अचो। आत्मायूं पतित थी वेयूं, उन्हनि सां गॾु शरीर बि पतित थी वियो आहे। आत्मा ऐं शरीर ॿई पतित थी विया आहिनि। उहे माण्हू चई ॾींदा आहिनि आत्मा निर्लेप आहे। उहे माण्हू चई ॾींदा आहिनि आत्मा निर्लेप आहे। आत्मा ते कोई लेप शेप न चढ़ी सघंदो आहे, पतित न ठही सघंदी आहे। परंतु न, हिकु परमात्मा में ई कॾहिं खाद न पईंदी आहे। बाबा हिकु परमात्मा में ई कॾहिं खाद न पईंदी आहे, बाक़ी त सभिनि में खाद पईंदी आहे। हर हिक खे सुतो रजो तमो में अचिणो ई आहे। बाबा चवंदा इहे सभु पॉइंट्स धारण करे ॾाढो ॾाढो मिठो ठहिणो आहे। ये न कि कोई सा दुश्मनी कोई सा दोस्ती, देह अभिमान में अची करे हिते ई वेही कोई सा सर्विस वठण बिल्कुल ही रॉन्ग आहे। बाबा कारण हुजे त अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन तव्हांजा हथ पेर हलनि था, खणी सघंदा आहियो, चाहे भले पोजीशन में वॾा आहिनि,
लेकिन जेतिरो बाबा जी ने देह अभिमान में अची करे हिते ही वेही कंहिंखां सर्विस वठण ये बिल्कुल रॉन्ग आहे। भई तव्हां सर्विस में बिजी आहियो या तव्हांजे शरीर में कोई प्रॉब्लम आहे त उहा अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी मां वॾी आहियां तूं नंढी आहे त हीअं कर ये देह अभिमान थिए। हिन देह अभिमान में अची करे हिते ही वेही करे कोई कंहिंखां सर्विस वठण ये बिल्कुल रॉन्ग आहे बाबा जी। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ज्ञान जो सिमरन करे त्रिकालदर्शी ठहिणो ठाहिणो अंधनि जी लाठी ठही उन्हनि खे अज्ञान नींद सां सुजाग करणो। ज्ञान जो सिमरन करे त्रिकालदर्शी ठहिणो अंधनि जी लाठी ठही उन्हनि खे अज्ञान नींद सां सुजाग करणो आहे। बाबा चवनि ॿियो आहे 21 जन्मनि जे लाइ पंहिंजो सभु कुझु इंश्योर करणो आहे। बाबा खे पंहिंजो तन मन धन जो भी चीजियूं तव्हां वटि आहिनि 21 जन्मनि जे लाइ इंश्योर करणो आहे बाबा खे। तॾहिं असांखे सत्संग में मिलंदो। साथ साथ ज्ञान जी शंख ध्वनि भी करणी आहे। वरदाना पंहिंजी जिम्मेवारी जो सभु बोझ बाप खे ॾेई करे सदा निश्चिंत रहण वारा सफलता संपन्न सेवाधारी ठहूं। जो ॿार जेतिरो स्वयं हल्का रहंदा आहिनि ओतिरो सेवा ऐं स्वयं सदा मथे चढ़ंदा रहंदा आहिनि अर्थात उन्नति खे पाईंदा रहंदा आहिनि। जो आत्मा स्वयं सदा ॿार हल्का रहंदा आहिनि। हल्का रहण मतलब कुछ कम न करणु मतलब बाबा की सब ॻाल्हियूं ॾेई करे बाबा खे यादि करे हर कर्म कंदा आहिनि। अहिड़ा ॿार सेवा ऐं स्वयं जी उन्नति में अॻियां वधंदा रहंदा आहिनि। इन करे जॾहिं जिम्मेवारी जे बोझ बाप खे ॾेई करे स्वयं निष्फुरने रहो। सभु जिम्मेवारियुनि जो बोझ बाबा खे ॾेई करे स्वयं निष्फुरने रहो। कहिड़ी बि प्रकार में मैपन जो बोझ न थिए। कहिड़ी भी प्रकार में मापन जो बोझ न थिए। सिर्फ याद के नशे में रहो। बाप सां गॾु कंबाइंड रहो तो जाते बाप आओ उते सेवा तो स्वत आए ही। बाबा जाते बाप आओ उते सेवा तो स्वत आए ही। करन करावन आर कराए तो हल्का भी रहंदा और सफलता संपन्न भी थी वेंदा। स्लोगन बेहद जे ड्रामा जे हर दृश्य के निश्चित जाने करे सदा निश्चिंत रहो। निश्चित जाने करे सदा निश्चिंत रहो। बाबा चवंदा बेहद जे ड्रामा जे हर दृश्य के जाने करे सदा निश्चित जाने करे सदा निश्चिंत रहो। ओम शांति। बाबा की याद करो।